मीरपुर बठोर मां मूंखे ख़बर ॾींदा हलूं। लाल बख्शियो खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़गाननि समेत धारिया सिंध ते बार आहिनि। खेनि वापसि पंहिंजे वतन मोकिलियो वञे, अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जीए सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो मीरपुर बठोर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त सिजावल ठटे समेत सॼी सिंध में बुख बदहालीअ सबबि नौजवान ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। मुआशी वसीलनि ते धारनि जी क़ाबिज़ थियण सबबि रोज़गार जा ज़रिया बंदि थी विया आहिनि, जंहिं सबबि अफ़गाननि खे फ़ौरी तौरु मुल्क मां कढण लाइ अमली तौरु कोशिशूं करणु घुरिजनि। हुन चयो त जीए सिंध महाज़ पारां सॼी सिंध में धारनि जी आबादगारी ख़िलाफ़ जागरता पैदा करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि जा दौरा कया पिया वञनि। हुन वधीक चयो त सिंध जूं ज़मीनूं धारनि खे ॾियण बजाए सिंधियुनि खे ॾिनियूं वञनि। पढ़ियल लिखियल ग्रेजुएट नौजवाननि खे ज़मीनूं ॾिनियूं वञनि त जीअं उहे पंहिंजनि पेरनि ते बीही सघनि। हुन चयो त जीए सिंध महाज़ हर वक़्तु धारनि जी आबादगारियुनि जी मुखालफ़त कई आहे। जेसीं ताईं को बि धारियो सिंध में आबाद हूंदो, उन ख़िलाफ़ जिदोजहद जारी रहंदी। अफ़गानी ऐं ॿिया धारिया पाकिस्तान जे ख़ुदियुनि लाइ कढिया माण्हू उहे असांजी मईशत ऐं वजूद जे ॿार। सिंध जा माण्हू मबेला मानी नथा ठाहिनि, नौजवाननि खे नौकरियूं कोन्हनि, शहरनि ऐं ॻोठनि में तरक़ियाती मनसूबा ख़तम थी चुका आहिनि, करप्शन जो अज़ाब आहे। ॿी तरफ़ तव्हां गैर मुल्की वेहारियूं वेठा हो। हाणे तव्हां सरकार पाण ऐलान कयो आहे त ॿाहिरि कढूं।